अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मिठन चावरनि जी तरकीब। आज मैं मीठे चावल बना रही हूँ। एक तो होता है ज़र्दा, जिसमें हम पीला रंग डालते हैं, इसलिए उसको ज़र्दा भी कहते हैं। इसमें मैं पीला रंग नहीं डाल रही हूँ, इसलिए मैं इनको मीठे चावल कह रही हूँ। इसके लिए मेरे पास ये आधा किलो चावल है, जो मैंने 1 घंटे से भिगो के रखे हुए हैं। ये बासमती चावल है। ये अधु किलो बासमती चावल मां अधु कलाक खां 1 कलाक खां भिजाए रखिया आहिनि। उनखां सवाइ ये किशमिश आहे, इनके धोई साफ़ करे इन जो डांडियों बूंदियों हटाए छो। किशमिश को धोकर साफ़ कर लिया है, इसकी डंडियाँ हटा दी हैं। पिस्ता बादाम मैंने 1 घंटा गर्म पानी में भिगो दिए थे। अब इनको छील लिया है और इनको मैं 2-2 टुकड़ों में काट दूँगी। ये 1 कलाक खां गर्म पानी में भिगल हुआ पिस्ता बादाम। हाणे जिन्हनि खे छिले रखिया मां ऐं मां इन्हनि खे 2 टुकड़ा कंदसि ऐं 3 ही नंढा पुट आहिनि जिन खे मूं खोले छॾियो आहे। 3 छोटी इलायची खोल दी है मैंने। चीनी हस्बे जायका है कि कम या ज़्यादा जितना मीठा खाना चाहें। यहाँ पे मेरे पास 4 कलर्स हैं, ये आखिर में डालेंगे, इसलिए इनको आखिर में फिर देखेंगे। तो यहाँ पर इस तरफ पानी मैंने बॉईल होने के लिए रख दिया है। अब जब तक मेरा पानी बॉईल होगा तब तक मैं पिस्ता बादाम काट लूँगी। जेसि ताईं पानी मुंहिंजो बॉईल थिए तेसि ताईं मां पिस्ता बादाम कटे थी वठां। पानी बॉईल थी रहा है, हिन में हाणे मां चांवर विझंदसि। पानी बॉईल हो रहा है, इसमें मैं चावल डाल रही हूँ। और कुछ लोग मीठे में भी थोड़ा सा चुटकी भर नमक डालते हैं, अगर आप डालना चाहें तो डाल सकते हैं। अक्सर माण्हू मिठिन डिशेज़ में भी थोरो घणो जेको आहे लूणु विझंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे विझणो आहे त तव्हां विझो। सो हाणे मां हीअ चांवर हिन में शामिलु कंदसि। चांवर में विझी छॾिया आहिनि। हाणे हिनखे असां 2-3 मिनट ढक ॾींदासीं जीअं बॉईल थियनि। चावल डालने के बाद 2-3 मिनट इसको ढक दें ताकि अच्छी तरह उबलना शुरू हो जाए। उसके बाद हम इसका ढक्कन हटा देंगे। पिस्ता बादाम मूं कटे छॾिया आहिनि ऐं हिननि खे थुल्हो थुल्हो कटणो आहे। 2-2 पीसेस किए मैंने, इनको मोटा मोटा काटना है। ये काट लिए मैंने। अच्छा, अब यहाँ मेरे पास जो 4 कलर्स हैं, इनमें मैं 1-1 टेबल स्पून पानी डाल रही हूँ, बल्कि 1 टेबल स्पून से भी थोड़ा सा कम, पौना टेबल स्पून। कलर आप देखेंगे कि ये कौन कौन से हैं। रेड है, ग्रीन है, यहाँ ये येलो है। थोड़ा थोड़ा पानी डालें, हो सके तो 1 टीस्पून डालें। ही हिकु चमचो मूं पानी जो न, बल्कि मुनो मुनो खाइण वारो चमचो पानी जो विधो आहे कलर्स में। ही येलो आहे, हिननि खे असां चङी तरह मिक्स करे छॾे ॾींदासीं जीअं रंग हिन में ॻरी वञे। ही पर्पल आहे, फूड कलर्स हैं, ये खाने वाले रंग हैं। खाने वाले ही कलर हमेशा खाने में डालने चाहिए। ग्रीन, रेड, येलो एंड पर्पल। ही जेके आहिनि हाणे हिते सेट थी वेंदा, तेसिताईं रंग जेके हिननि में ॻरी वेंदा ऐं असांजा चांवर हेॾे बॉईल थियण शुरू थी विया आहिनि। अभी और अच्छी तरह से जब ये बॉईल होंगे तो मैं इनका ये ढक्कन हटा दूँगी। और चावलों को हमें कंप्लीट बॉईल करना है, एक कनी नहीं छोड़ना, कच्चा नहीं छड़ना, मुकम्मल तौर पे ही उबरी वञण घुरिजे। चावरनि जो ढक मूं लाहे छॾियो आहे ऐं हीअ ॾाढा सुहिणे नमूने बॉईल था थियनि। ऐं चावरनि खे हमेशह घणे पाणी में ऐं कुशादे थांव में बॉईल करणु घुरिजे। हमेशा अच्छे खुले बर्तन में और खुले पानी में चावल उबालने चाहिए, वरना वो फिर एक दूसरे के साथ चिपक जाएंगे। और इनको हम चेक करते रहेंगे ताकि हमें पता चले, ऐसा ना हो कि ये बिल्कुल ही नरम हो जाएं, गल जाएं। इनको सिर्फ अच्छा पकाना है। जैसे बिरयानी के चावल हम थोड़े से कच्चे छोड़ते हैं, इनको कच्चा नहीं छोड़ना। बस ये इनको 2 मिनट और मैं बॉईल करूँगी और फिर इसको हम छलनी में छान लेंगे। ये तकरीबन थी विया आहिनि चांवर। 2 मिनट ॿिया हिननि खे मां बॉईल कंदमि, उनखां पोइ मां हिननि खे छाणीअ में छाणे छॾींदमि। त जीअं बिरयानी जा चांवर कच्चा छॾींदा आहियूं, इहे असांखे कच्चा न आहिनि छॾिणा। ठीकु आहे, ये कंप्लीट पचाइणा आहिनि, पर ईअं न थिए त ॻरी सफ़ा भत न थी वञे, बिल्कुलु नरम नहीं होने चाहिए। चांवर ॻरी विया आहिनि, छणी विया आहिनि, इन्हनि खे मूं छाणे छॾियो आहे ऐं हिननि जे मथां मूं जेको आहे पाणी विधो आहे। हीअ नलके जो पाणी हिन जे मथां रूम टेम्परेचर वारो पाणी हिन जे मथां विझो। छो त हिन सां इहो थींदो जो ही बिल्कुलु ई जेके आहिनि ॻंढा न थींदा। इनमें जो भी चिपकने वाला जो भी चीज़ है वो इनमें से निकल जाएगी। जेको जीअं हिन में कलफ टाइप कुछ शइ हूंदी आहे उहा हिन मां निकिरी वेंदी ऐं चांवर जेके आहिनि उहे बिल्कुलु बि ॻंढा न थींदा। हाणे असां हिननि खे छॾियूं था हिते थधे थियण लाइ। अच्छा, देगड़ी ख़ाली करे चांवरनि वारी मूं वापसि चूल्हे ते रखी आहे। हिन जो पाणी खुश्क थी विया। हिन में असां चांवरनि जे हिसाब सां तेल विझंदासीं। देगची जो है वही है जिसमें चावल बॉईल किए हैं,
उसको मैंने खाली करके चूल्हे पे रख दिया है ताकि ये खुश्क हो जाए। अब हम इसमें डालेंगे ऑयल अपनी ज़रूरत के हिसाब से। अच्छा हाणे हमें तेल विझी छॾियो आहे, तेल मैंने डाल दिया है। वैसे ज़्यादातर जो मीठी डिशेज़ हैं या हमारी जो ट्रेडिशनल डिशेज़ हैं वो घी में बनती हैं, तो अगर आप चाहें तो आप इसमें घी डाल सकते हैं। जेकॾहिं घी में पचाइण चाहियो तो घी विझो। हाणे असां हिन में विझंदासीं फुटा, इलायची डालते हैं हम इसमें, इसको कड़कड़ाएंगे। जब इसकी खुशबू उठने लगे हल्की सी, या आप अपने अंदाजे से देख लें कि ये इलायची जो है इसमें अच्छी तरह पक चुकी है, फोटा टिड़की वञनि चङी तरह सां, इन्हनि जी खुशबू उथे या खुशबू न बि उथे त तव्हां पंहिंजे अंदाज़े सां ॾिसो त 2 मिंट असांखे हिननि खे हिन में जेको आहे पचाइणो आहे तेल में, त जीअं हिन जी खुशबू जेका आहे उहा फैलिजी वञे हिन सॼे तेल में। चाहियो त हिनखे कबगीर सां मिक्स कयो या तव्हां हिनखे ईअं देगड़ी किलो ॾींदा रहो। हर सूरत में ही फोटा जेके आहिनि पची वेंदा। कड़कड़ाने की आवाज़ आती है, ठीक है। जॾहिं फोटो टिड़कंदो आहे त हुनजो आवाज़ ईंदो आहे, त उहो तव्हां ॿुधी सघो था। इलायची जो हमारी तैयार है, फोटो पची विया हिन में चङी तरह। हाणे असां हिन में विझंदासीं खंड। कभी गलती से भी इतने गर्म तेल में एकदम से पानी नहीं डालें, जो छींटे उठेंगे वो जला देंगे आपको, ठीक है। तो हिन में कॾहिं बि पानी हिकदम न विझो। हिन में असां पहिरियों खंड था विझूं। चीनी डालेंगे हस्बे जायका, और हमेशा चीनी को साफ़ करके रखा करें ताकि उसमें कोई कचरा वगैरह हो तो वो निकल जाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अधु किलो चावरनि जे हिसाब सां विधो आहे हिन में खंड जो रेशो। पानी बिल्कुल थोड़ा सा आप देख लें, बस इतना सा। अभी आपने देखा कि चीनी के ऊपर मैंने पानी डाला है, फिर भी ये कितना छींटे जो हैं उठे हैं। तो अगर आप डायरेक्ट डालेंगे तो ये ज़्यादा ही हो जाएगा। 2 मिनट हम चीनी को पकाएंगे ताकि ये घुल जाए। 2 मिनट खंड खे पचायूं था त जीअं हिन में चङी तरह सां ही हिन थोरे पाणी में ये मिक्स थी वेंदी, खंड ॻरी वेंदी। पानी बिल्कुल भी ज़्यादा नहीं डालना, वरना फिर वो उसको खुश्क करना एक मसला हो जाता है। और आखिर में हम इसमें कलर्स भी डालेंगे तो वो भी जो 3-4 चमचे पानी के इसमें आ जाएंगे। अगर आप ज़रूरत महसूस करें तो ज़रा सा पानी और डाल सकते हैं, ज़्यादा नहीं। मैं ज़रूरत इसकी महसूस कर रही हूँ क्योंकि वो जो थोड़ा सा मैंने पानी डाला था वो एकदम से ड्राई हो गया, ठीक है। अब मैं इसमें डालूँगी चावल। हाणे असां हिन में चांवर विझंदासीं। चावल हमें पूरे बॉईल करने थे, लेकिन बहुत ज़्यादा गलाने नहीं थे, वरना इस वक्त इनको मिक्स करते हुए ये टूट जाएंगे, ठीक है। तो चांवर असांखे सुठा ॻारणा आहिनि, पर असांखे इन्हनि खे सफ़ा नरम नाहे करणो, न त हीअ असां जॾहिं खंड में हाणे मिक्स कंदासीं न त हीअ सॼा जेके आहिनि भुरी वेंदा, टुकड़ा टुकड़ा थी वेंदा। अभी इनको मैंने थोड़ी तेज़ आग पे ही रखा हुआ है। इसके साथ हम इसमें डालेंगे ये पिस्ता बादाम और किशमिश। आप चाहें तो खोपरा डाल सकते हैं, चाहें तो कोई और ड्राई फ्रूट डालना वो डाल सकते हैं, ठीक है। पिस्ता बादाम किशमिश असां चवंदा आहियूं सिंधी में ॾूंघी। ॾूंघी अगरि तव्हांखे पसंदि हुजे, खोपरो नारेल, त तव्हां उहो विझी सघो था। रंग असां हिनखे थोरो देरि सां विझंदासीं। तव्हां ॾिसो हिन तरे में खंड जो पानी है, आप देख सकते हैं ये चीनी का पानी है, इसलिए पानी हमें ज़्यादा नहीं डालना क्योंकि चावल भी गीले हैं, तो वो भी अपना थोड़ा बहुत नमी जो है इसमें आ जाएगी। अभी हम इसको तेज़ आंच पे तब तक पकाएंगे जब तक इसका ये चीनी का पानी खुश्क हो जाए, और इसको हम ढक देते हैं, ढक कर पकाएंगे। चूल्हा मैंने चेंज कर दिया है, इसका बर्नर छोटा है तो फ्लेम भी छोटा था, मैंने बड़े चूल्हे पे उसको रखा है ताकि इसका पानी जो है जल्दी खुश्क हो जाए, ठीक है। तो चूल्हो मूं मटाए छॾियो, छो त हिन जो बर्नर नंढो आहे, त हिन जो फ्लेम भी नंढो आहे, त मूं हिनखे वॾे चूल्हे ते रखियो आहे, तेज़ बाहि ते, त जीअं हिन जो पाणी जेको आहे जल्दी सुकी वञे। ॾिसूं था हिनखे, पाणी हिन में अञा आहे तरे में। 2 मिंट असां हिनखे छॾियूं था जीअं हिन जो खंड जो पाणी जेको आहे चांवर जज़्ब करे वञे। तव्हां ॾिसी सघो था, जो पानी बिल्कुल खुश्क थी हुआ है, ये देखिए इसमें बिल्कुल भी अब पानी नहीं है और चीनी इसमें मिक्स हो चुकी है। अब हम इसको थोड़ी देर के लिए दम पे लगाएंगे
और दम पे लगाने से पहले हम इसमें डालेंगे कलर्स। अच्छा, ये मैंने थोड़ी सी जो है थोड़ा ड्राई फ्रूट मैंने रख दिया है गार्निशिंग के लिए, और ये है केवड़ा वाटर। तो सबसे पहले 1 टेबल स्पून के करीब केवड़ा वाटर हम इसमें डालेंगे। मैं अपने अंदाजे से डाल रही हूँ, आप इसको नाप कर डालें। अच्छा, यहाँ पे जो हमने ये कलर्स बनाए हुए हैं, अगर आपको लगे कि ये ज़्यादा बन गए हैं तो ज़रूरी नहीं है कि पूरे डालें, ठीक है। तो ज़रूरी ना है त तव्हां जेतिरो रंग ठाहियो ओतिरो ई विझो, कॾहिं घणो लॻेव त घटि विझो, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा असां जेको ही रूहे केवड़ा विधोसीं, केवड़ा वाटर विधोसीं, इहो असांखे ख़्याल सां विझणो आहे, मापे करे 1 टेबल स्पून विझणो आहे। ऐं ही जेके कलर्स विझंदासीं ये भी एक ॿिए जे मथां न विझंदासीं, एक दूसरे के ऊपर नहीं डालना कलर्स को, इनको हम थोड़ा हटा के डालेंगे ताकि इनका रंग जो है वो आपस में मिक्स नहीं हो जाए, क्योंकि आखिर में तो ये मिक्स होना ही है। अब ये जो मेरे हाथ में है कलर पर्पल, ये मुझे लग रहा है मैंने ज़्यादा ही थोड़ा पानी डाल दिया है, इसको मैं थोड़ा सा बचा लेती हूँ, पूरा नहीं डालूँगी, ठीक है। अब ये केवड़ा वाटर और ये चारों कलर्स या जितने कलर्स आपके पास हैं वो डालें और इसको आप दम पे लगा दें। 8-10 मिनट इसको हम दम पे लगाएंगे। 8-10 मिनट असां इनके दम ते हणूं था। ऐं रंग तव्हां वटि 1 या 3 आहिनि 4 आहिनि, जेतिरा आहिनि उहे तव्हां विझो, पर इहो ख़्यालु रखिजो फूड कलर विझणो आहे। टाइम थी वियो आहे, चेक था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इनखे कंदासीं मिक्स। ये असांजो मज़ेदार रंगीन मिठा चांवर तयारु आहिनि। मूंखे उमेदु आहे कि तव्हांखे मुंहिंजी रेसिपी ज़रूरु वणी हूंदी। अगरि वणी हुजे त तव्हां लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में बि अञा मां कुझु शेयर करणु चाहियां त उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। त हाणे मां हिनखे कयां थी डिश आउट। मुंहिंजी डिश बि रेडी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो ज़िंदगी ईअं ई गुज़ारे सघिजे थी बहितर नमूने। त हिन में हीअं तव्हां चांवर बि ईअं विझो जो थोड़ा अच्छा, थोड़ा रंगीन मिक्स थी अचनि ऐं सभिनी रंगनि जो थोरो थोरो शेड हिन में अचणु घुरिजे। हाणे असां हिनखे कंदासीं गार्निश। ही कुझु पिस्ता बादाम ऐं किशमिश मूं बचाए रखी, इहे असां हिन में विझूं था। ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंखे मोट ॾिजो, ॿुधाइजो त कीअं लॻो। ऐं जॾहिं तव्हां ठाहियो त तव्हां जो टेस्ट कीअं आयो ऐं जिन खाधो तव्हांजे फैमिली मेम्बर्स उन्हनि तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां कंहिं सुठी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।